औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं जो पंहिंजो बरकत पिनाणी अवां ॾिसी रहिया आहियो बरकत पिनाणी यूट्यूब ऑफिशियल। नाज़रीन, ॿ ॾींहं अॻु में रौंती कचे वारे इलाइक़े में अॻूणे PPMN शहरियार शहर मथां जेको आहे उहो हथियारबंदनि तरफ़ां कातिलानो हमलो कयो हो, जंहिंजे नतीजे में हुन सां गॾु जेके ॿ माण्हू आहिनि उहे मौके ते मारिजी विया, जंहिंमें अली मोहम्मद शर ऐं कचे जो ॿियो बदनाम धाड़ियल जंहिं ते सिंध हुकूमत तरफ़ां 1 करोड़ रुपया इनाम रखियल हुयो, उमर शर, उहे मारिजी विया। उन वाक़े खां पोइ अॼु हिकिड़ी अहम डेवलपमेंट साम्हूं आई आहे। उन ई साॻे इलाइक़े जे हद जो थाणो आहे रौंती, जंहिंजे SHO खे हिन केस में नामज़द कयो वियो आहे। शकूर लाखो खे घोटकी पुलिस तरफ़ां गिरफ़्तार कयो वियो आहे। अॼु मंझंदि धारे इहे ख़बरूं अची रहियूं ज़रियनि खां त शकूर लाखो खे हिन केस में गिरफ़्तार कयो वियो आहे, लाकअप करायो वियो आहे, पुलिस तहवील में वठी छॾियो आहे। जेतोणीकि उनजी तस्दीक न पे कई वई, पर हिन वक़्तु SSP घोटकी जेको हफ़ीज़ बुगटी आहे उन तरफ़ां हिन ख़बर जी तस्दीक कई वई आहे। उन तरफ़ां इहो वीडियो बयान जारी कयो वियो आहे, जंहिंमें उन इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त शकूर लाखो खे हिन केस में नामज़द कयो वियो आहे, उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुन जी मोतली साम्हूं आई आहे उन तरफ़ां, जेतोणीकि इहो चयो पियो वञे त हिन केस में कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थींदी, ही केस निज मेरिट ते थींदो। हुन जो चवणु हो त जेके मारिजी वियल अली मोहम्मद शर आहे उनजो भाउ तरफ़ां अहिड़े क़िस्म जी FIR दाख़िल कराई वई आहे, जंहिंमें दहशतगर्दी जा कलम पिणु शामिल किया विया आहिनि। SSP घोटकी हफ़ीज़ बुगटी वीडियो बयान में चयो आहे त हिन केस खे हू मेरिट ते ॾिसंदो, हू पाण हिन केस खे बराह रास्त ॾिसंदो ऐं हू कंहिंसां बि ज़्यादती थियण न ॾींदो। बहरहाल अली मोहम्मद शर जो जेको क़त्ल केस आहे उहो रौंती थाणे ते संदसि भाउ जी फरियाद ते 19 जवाबदार आहिनि, जिन जो तालुक सीलरा बिरादरी सां आहे ऐं कुझु जेके आहिनि उहे भुट बिरादरी जा माण्हू आहिनि, उन्हनि मथां इहा FIR दाख़िल कई वई आहे। जॾहिं त हिन में हिकिड़ी जेकी अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हिन केस में 780 जो कलम लागू कयो वियो आहे। इन खां अलावा जेको इंस्पेक्टर आहे शकूर लाखो, जेको हिन थोरी देरि पहिरीं ताईं उन साॻे थाणे ते SHO मुक़ररु थियल हो, उनखे मुअतल करे उन साॻे केस में नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त सीलरा बिरादरी जेको सरदार आहे अहमद ख़ान सीलरो, उनखे पिणु हिन केस में नामज़द कयो वियो आहे।